जी नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ हुकूमत बिजली जे अघनि में वाध जी समरी तैयारी करे वरिती है। मंज़ूरी जो फ़ैसिलो सुभाणे नाणे वारे वज़ीर असद उमर जी सदारत हेठि थींदड़ इक़्तिसादी राब्ते कमेटी जे इजलास में कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त वफ़ाक़ हुकूमत पारां तैयार कयल समरी मुताबिक़ बिजली जे अघनि में वाध साल 2016, 17 ऐं 18 लाइ तजवीज़ कई वई आहे, जंहिं तहत फ़ी यूनिट क़ीमत में ₹2.75 वाध जो इम्कान आहे। ज़रिए मुताबिक़ बिजली जे अघनि में वाध सां वापडा वारनि खे अटकल 400 अरब रुपया माहवार वाध वसूल कया वेंदा। वाज़े रहे त हुकूमत मौजूदा मुआशी सूरत खे नज़र में रखंदे IMF खां माली मदद वठण जो फ़ैसिलो कयो आहे।